मुख़्तलिफ़ सबबनि ऐं रोज़ानी जे कमनि कारनि सबबि असांजा हथ पेर सख़्तु थी वेंदा आहिनि ऐं उन्हनि खे नरम करण जी ज़रूरत महसूसु थींदी आहे। कुझु औरतुनि जा हथ मर्दनि जहिड़ा सख़्तु ऐं खरा थी वेंदा आहिनि ऐं खेनि ॻणती रहंदी आहे त हुननि जा हथ नरम कीअं थींदा। अहिड़ी सूरत हाल में खेनि कुझु शयुनि ते अमल करणु घुरिजे। हथनि खे साफ़ रखण जी कोशिशि में वरी वरी हथ धोइण सां हथनि में खुश्की वधी वेंदी आहे। हथ धोइण खां पोइ हैंड क्रीम या लोशन सां पंहिंजे हथनि खे मॉइस्चराइज़ करणु घुरिजे। घरेलू कमनि कारनि में जेकॾहिं अव्हांजे हथनि में सख़्ती अचे थी त अव्हांखे दस्ताना इस्तेमालु करणु घुरिजनि। अव्हांखे इहो ॼाणे हैरानी थींदी त जिस्म जे ॿियनि हिसनि जी भेट में असांजे पेरनि में तेल जा गुदूद न आहिनि हूंदा। इन जे करे हू वधीक खरा ऐं ख़ुश्क रहंदा आहिनि, पर जेकॾहिं इन्हनि खे मॉइस्चराइज़ कंदो रहिजे त इहे नरम रही सघनि था। इन लाइ हर रोज़ु क्रीम या फुट लोशन हणणु घुरिजे। हथनि जो इस्तेमालु नंढपण खां ई शुरू थी वेंदो आहे ऐं पोइ उन्हनि में उमिरि वधण जा आसार बि नज़र अचणु लॻंदा आहिनि। जेकॾहिं हिननि जो ख़्यालु न रखिजे त इन्हनि जी ख़ूबसूरती ख़तमु थींदी आहे। पंहिंजे हथनि खे अल्ट्रा वायलेट शुआनि खां बचाइण जी कोशिशि करणु घुरिजे। सिज जा शुआ निशान, गुंज या कंध जे पोएं हिसे खे बि मुतासिर करे सघनि था। इन लाइ सनस्क्रीन शुआनि खां बचाइण में मदद कंदी आहे, जंहिंखे सियारे ऐं सावण में इस्तेमालु करे सघिजे थो। थांवां धोइण दौरान डिटर्जेंट ऐं साबुण जी झग हथनि जी कुदरती सूंहं खसे सघे थी। अहिड़ी सूरत में अव्हांखे दस्ताना ऐं कमकार खां पोइ क्रीम जो इस्तेमालु करणु घुरिजे। इन लाइ वेज़लिन में ताक़तवर मॉइस्चराइज़िंग ख़ासियतूं हूंदियूं आहिनि, जंहिंखे अव्हां पंहिंजे हथनि ऐं पेरनि खे नरम करण लाइ इस्तेमालु करे सघो था।